रेलवे वारे वज़ीर ख्वाजा साद रफ़ीक चयो आहे त दुश्मननि जे हथनि में खेॾण वारे खे कप्तानी वापसि न मिलंदी। इक़्तिदार लाइ इमरान ख़ान पाकिस्तान खे अब्दी ग़ुलामी जा ज़ंजीर पहिराइणु चाहे थो। मुल्क में गुमराही ऐं नफ़रत पखेड़ण लाइ फॉरेन फंडिंग जे ज़ोर ते ज़हरीली प्रोपेगेंडा पखेड़ी वई आहे। इमरान ख़ान हुकूमत पंहिंजी नालाइकी सबबि पाकिस्तानियुनि खे परॾेही कर्ज़नि जे रिकॉर्ड बोझ हेठां दॿाए छॾियो। एस्टेब्लिशमेंट जो अॻूणो लाडो इमरान न्याज़ी हाणे मुल्क दुश्मन ताक़तुनि जे मोहरे तौरु इस्तेमाल थी रहियो आहे। ज़ुल्म, कूड़, साज़िश ऐं फुल जो हिसाब ॾियण खां सवाइ जान न छुटंदी। फॉरेन फंडेड फितने जो रस्तो रोकियो वेंदो। सिंध जे 15 ज़िलनि में मकानी इदारनि जी मुख़्तलिफ़ सीटनि ते ॿीहर पोलिंग जो अमल जारी। वोटिंग जो अमल बिना कंहिं वक़्फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदो। सिक्योरिटी सख़्त झेड़नि अदालतनि जे फ़ैसिलनि ऐं ग़लति बैलेट पेपर प्रिंट सबबि ॿीहर पोलिंग जो फ़ैसिलो कयो वियो। कोटड़ी जे वार्ड नंबर 5 ते वोटिंग जो अमल जारी। GDA चूंड अमल जो बाइकॉट करे छॾियो। एजेंटनि खे यरगमाल वोटुनि जे रस्ता रोक ऐं हिसनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो नारेबाज़ी। इतलात वारो सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून ECL मां नालो निकिरण बाद परॾेह रवानो। अदालत खां इजाज़त मिलण बाद शर्जील इनाम मेमून जो नालो ECL मां कढियो वियो हो। सूबाई वज़ीर इतलात खाते में करप्शन रेफरेंस सबबि 2017 खां परॾेह न वियो हो। जामशोरी पुलिस पारां अलमंज़र वटां ज़रबेबी खे बाज़ियाब कराइण जी दावा। कार्रवाई दौरान मुख्य जवाबदार फरार। वाहिद बख्श खोखर गिरफ़्तार। ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस खोखर बिरादरी ते राजूनी ज़रिए दबाव विझी नारी खे बाज़ियाब करायो आहे।